नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया में तोनसा ऐं गुडू बैराजनि खां पोइ सखर बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। सखर बैराज वटि पाणी जा वहिकिरा 5 लख क्यूसिक ताईं पहुची विया आहिनि, जॾहिं त केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। माण्हुनि जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण जारी आहे। गुडू बैराज वटि मथां ऐं हेठां वहिकिरो 5,50,122 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि मथां ऐं हेठां वहिकिरो 5,65,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज वटि हेठां ऐं मथां वहिकिरो 2,57,537 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। सिंधु दरिया में ऐं तोनसा गुडू बैराजनि खां पोइ सखर बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां असां सां लाइन ते मौजूदु आहे शाहिद चन्नो। जी शाहिद, इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, सखर बैराज वटि हिन वक़्तु 5 लख क्यूसेक पानी जा वहिकिरा जेके अची चुका आहिनि। आपाची खाते पारां सखर बैराज ते वॾी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। सिंधु दरिया में मुसलसल पानी वहिकिरनि में वाधि थी रही आहे। गुडू ऐं सखर जे विच में जेतिरा ई टके वारा इलाइक़ा जी ठीक है, अवां जी मेहरबानी शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।